दादुमा रिपोर्ट करे रहिया सखी सदाचरण डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी दादू लियाकत अली नाइच एडिशनल डिप्टी कमिश्नर सिकंदर अली रुस्तमानी सीएमओ दीन मोहम्मद अबड़ो जी लिखत में ॾिनल ताईद जी रोशनी में मीडिया ते पंहिंजे ख़िलाफ़ हलंदड़ कूड़ी प्रोपेगेंडा जी तरदीद कंदे असल हक़ीक़तूं अवाम ऐं आला इख़्तियारनि आॾो पेश कई वियूं आहिनि। हुन वज़ाहत कंदे चयो त प्राइमरी स्कूल टीचर्स ऐं जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर्स जी भर्तियुनि जो 5 ऐं 6 मरहलो मुकमल थियण खां पोइ 6 मरहले दौरान उन वक़्त जे डीईओ दादू फरनाज़ ऐं जेका डीएससी कमेटी जी चेयरपर्सन हुई जे दौर में आख़िरी मरहलो मुकमल थियो, जंहिंखां पोइ ज्वाइनिंग डेटाबेस जो अमल शुरू कयो वियो। हुन ॿुधायो त हिन कमेटी में हू बतौर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी दादू एडिशनल डिप्टी कमिश्नर दादू ऐं सीएमओ मॉनिटरिंग एंड एवेल्युएशन मेंबर हुआ। कमेटी मेंबरनि जी हैसियत सां जॾहिं डीआरसी जो जाइज़ो वरितो वियो त 2 उम्मीदवार अहिड़ा साम्हूं आया जिन जा नाला डीआरसी में मौजूद ई न हुआ। लियाकत अली नाइच जे इल्ज़ाम लॻायो त अॻूणी डीईओ फरनाज़ जा ना मुबैना तौर डीआरसी फोटोकॉपी ते कमेटी मेंबरनि जा जाली सही ॾेखारे इन्हनि उम्मीदवारनि लाइ डायरेक्टर एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी स्कूल जे ऑफिस मां ऑफर लेटर जारी कराया। मुंहिंजो त हिन मामले बाबति हिन में कमेटी जे ॿियनि मेंबरनि डायरेक्टर सेक्रेटरी स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट हुकूमत सिंध ऐं डायरेक्टर एचआरसी एसई एंड ईएलडी कराची समेत लाॻापियल अफ़सरनि खे लिखत में आगाह कयो ऐं ख़त पिणु जमा कराया विया। लियाकत अली नाइच मूजिबि उन खां पोइ डायरेक्टर पारां इंक्वायरी जा हुकम जारी कया विया ऐं जांच बि मुकमल थी चुकी आहे। हुन वाज़े कयो त हू कमेटी ऐं ॿिया मेंबर अहिड़ी कंहिं बि डीआरसी ते सहियूं न कयूं आहिनि ऐं न कंदा। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर चयो त कुझु माण्हू पंहिंजी मुबैना ग़लतियुनि खे लिकाइण लाइ सदन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। हुन ख़बरदार कयो त जेकॾहिं सदन ऑफिस मातहत अमले या कंहिं बि फर्द जी सोशल मीडिया ते हिन मुहिम में मुलविस हुजण जा सबूत मिलिया त हू कानूनी कार्रवाई एफआईआर दाख़िल कराए एफआईए खे ख़त लिखण जो हक़ महफ़ूज़ रखे थो।